नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चोटियारियूं में खबर ॾींदा हलूं त 26 जून मंशियात जी रोकथाम जे आलमी ॾींहुं जे मौके ते चोटियारियूं में समाजी तंज़ीम चोटियारियूं डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन अल मुस्तफ़ा फलाही इदारे ऐं सिविल सोसाइटी पारां टंडो मिठा खान खां चोटियारियूं ताईं मंशियात जे वधंदड़ कारोबार ऐं समाजी बुराइनि ख़िलाफ़ रैली कढी वई है, जंहिंमें वॾे अंग में सिविल सोसाइटी जे अॻुवाण स्कूली शागिर्दनि शिरकत कई। इन मौके ते अॻुवाण डॉक्टर वली मोहम्मद कुंबर सईद, मौज़ अली शाह, मौलाना इनायतुल्ला शाह लोंग जुणेजो, रज़ा अली दाऊद पोटो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मंशियात ऐं समाजी बुराइनि जे वधण सबबि असांजा नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। हिननि वधीक चयो त चोटियारियो थाणे जे हद टंडो मिठा खान, चोटियारो, नवकोट, लुटको मोरी समेत केतिरनि ॻोठनि में मंशियात जो कारोबार हिकु मौज़े मर्ज़ बणिजी वियो आहे, जंहिं सबबि स्कूली शागिर्द समेत असांजा नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। हिन कारोबार कंदड़नि खे हथ ॿधी अर्ज़ु कयूं था त ख़ुदारा मंशियात ऐं समाजी बुराइनि खे बंदि करे पंहिंजे ऐं असांजे नस्ल खे तबाह थियण खां बचाए वञे। इन मौके ते अॻुवाण SSP सांगड़ DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कंदे घुर कंदे चयो आहे त चोटियारो ऐं उनजे आसपास वधंदड़ मंशियात ऐं समाजी बुराइनि ते कंट्रोल कराए मुस्तक़बिल जे मेमारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।